अस्सलाम वालेकुम। जी सिंध, जी लतीफ़, जी आलम इंसानियत। मां वञो पंहिंजो सही संगत जो दोस्त सुहेल जमाली। दोस्तो, अॼु जेको मुंहिंजो इशू आहे, छो जो मुंहिंजो इशू न पूरी बांदी जो इशू आहे ऐं बांदी में रहंदड़ हर हिकु बांदी जे हिकिड़े रायशी जो इशू आहे, मसइलो आहे। मसइलो इहो आहे त टाउन कमेटी बांदी खे जंहिं टाइम 32 लख रुपया बजट मिले पई, उन टाइम बांदी जी आवाम, बांदी जी शहरनि ॾिठो त ॻोठनि जा रस्ता, रोड, सीसियूं, एम्बुलेंसूं, खोड़ सारो कमु थिए पियो। मतिलबु ईअं नथो चई सघिजे त 100% कमु थिए पियो, पर पोइ बि यार जेको नज़र अचे पियो त मतिलबु 70% आवाम जी का बजट उहा उन आवाम जे कमनि में लॻे पई। मुख़्तलिफ़ सेक्टरनि में, मुख़्तलिफ़ ॻोठनि में, शहरनि में तव्हां कमु ॾिठा हूंदा, पर मुसलसिल उन खां पोइ नया चेयरमैन आया, नया वाइस चेयरमैन आया, जंहिंखे हींअर तक़रीबन 2.5 साल थी चुका आहिनि। 2.5 साल खां टाउन कमेटी बांदी जी पहिरियां बजट हुई 32 लख रुपया ऐं हाणे टाउन कमेटी बांदी जी बजट आहे 65 लख रुपया। 65 लख रुपया हर महीने बांदी जे मौजूदा चेयरमैन अदी मरीना जमाली ऐं वाइस चेयरमैन GM खासकली खे मिली रही आहे, जेके ॿई असां लाइ मोदिद शख़्सियत आहिनि। छो जो हिते क़ाबिल एतिराम शख़्सियतूं आहिनि असांजे शहर में, ज़ाती सां उन्हनि सां को मसइलो न आहे, पर आवाम जो मसइलो आहे, आवाम जी ॻाल्हि आहे त असांखे उन्हनि सां मतिलबु ॻाल्हाइणो पवंदो ऐं असीं पंहिंजी ॻाल्हि इन वीडियो ज़रिए रखूं था त भाई तव्हांखे 2.5 साल थी चुका आहिनि बांदी शहर में। अवां जी कारकर्दगी मां आवाम मायूस आहे, अवां जो कमु 0% आहे, अवां जो कमु सिर्फ़ु फ़ोटोग्राफी ते आहे, पराए मनसूबनि ते वञी फ़ोटो कढाइण आहे। पंहिंजो कमु तव्हांजो कहिड़ो आहे? ऐं नथो सम्झां त वाइस चेयरमैन जेको टाउन कमेटी बांदी में हिन वक़्तु वेठल आहे, उहो पंहिंजो कंहिं हद ताईं ख़ुदि मुख़्तियार आहे। मां चवां थो छो जो उहो ख़ुदि मुख़्तियार हुजे हा त सभ खां पहिरियां जेको असांजो ॻोठु आहे, जेको बुढो ख़ान जमाली खां जो पंहिंजो रस्तो आहे, ॻोठु सराय अता मोहम्मद खासकिला वेंदो आहे, विचां हिकिड़ो लिंक रोड आहे ज़मीननि आहे, असांजी ज़मीननि खां वञी करे पोइ वाइस चेयरमैन जे ॻोठु ॾांहुं वेंदो आहे रस्तो। त उतां असांजे ॻोठ खां वधीक आमदरफ़्त जेका इन्हनि जे ॻोठनि जी आहे, उन में ॾाड़ू ख़ान खासकली थी वियो, शाहनवाज़ खासकली थी वियो ऐं अलाह तव्हांखे हिन कीॾे सिराइनि जो ॻोठु थी वियो। इन्हनि माण्हुनि जी जेका आहे गुज़र सफ़र इन रस्ते सां तमामु घणो आहे, छो जो ॿनी ॿारे जे कमकार सां शहर जे अचण वञण जे करे खां छो जो रस्तो शार्ट थो पए बांदी अचण ॾे, त इन करे इन्हनि जी तमामु घणी आमदरफ़्त अथई। हाणे मुसलसिल 4 महीननि खां उन रस्ते मां हिकिड़ी पुल अचे थी। कुझु वक़्तु ताईं पहिरियां उन पुल खे 2-3 चकर असीं पंहिंजे पैसनि सां ठाहिरायो आहे, पर उन खां बाद असीं मुसलसिल चवंदा रहियासीं वाइस चेयरमैन खे, बाबा असांखे इहा पुल ठाराए ॾियो, जंहिंमें तव्हांजे ॻोठ जो मसइलो बि आहे ऐं असांजे माण्हुनि खे बि थोरो घणो मसइलो पेश अचे थो। असांजे ॻोठ में इन हिकिड़े रोड सां असांजा 4-5 ॻोठ कनेक्टेड आहिनि, जिन्हनि जो डेली जो आमदरफ़्त आहे इन ॻोठ सां, छो जो होॾां असांजी आस पास भठनि जो शहर ॾांहुं अचणु वञणु, ॻोठनि ॾांहुं अचणु वञण जो हिकिड़ो विचो रस्तो हुयो जेको शार्ट पियो पए। त मुसलसिल ॻाल्हियूं कंदा रहियासीं, पर ॾटनि ते मथां ॾटा मिलंदा रहिया, आसरनि जे मथां आसरा मिलंदा रहिया, अञा ताईं उहा हिकिड़ी मोरी न आहे वेठी थिए। हाणे मोरी जो तव्हांखे मां ख़र्चु ॿुधायां त वधि में वधि 30 खां 35 हज़ार रुपया आहे। जे चाहियूं त असीं पाण ठाराए सघूं था, पर हीउ कमु टाउन कमेटी जो आहे। टाउन कमेटी खे आवाम जो कमु करिणो आहे, छो जो हू टाउन कमेटी मां हर महीने 65 लख रुपया बजट खणनि पिया ऐं उन बजट मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बांदी जा केरु चवे त मसइला न आहिनि, त हद खां वधीक मसइला हलनि पिया। हिन वक़्तु कुझु साल अॻु सिंध गवर्नमेंट तरफ़ां या टाउन कमेटी बांदी जी तरफ़ां, मूंखे एतिरो कंफर्म न आहे त कंहिंजे तरफ़ां मनसूबो मिलियो, पर मनसूबो मिलियो बांदी खे स्ट्रीट लाइट जो, ऐं जेका कुझु वक़्तु पहिरियां तक हलंदड़ हुई, मतिलबु स्ट्रीट लाइटूं हलनि पियूं। पोइ उन मां ईअं थियो की उहो सोलर प्लेट जी हुयूं, पोइ उन मां कुझु शायदि ख़राबु थियूं या कंहिंजे बल्बनि जो इशू थी वियो। मतिलबु हींअर स्ट्रीट लाइट आहे नाकारा बणियल, तक़रीबन 2-2.5-3 साल खां नाकारा बणियल आहे। मुसलसिल इन्हनि वटि असां ॻाल्हियूं पुॼायूं पिए, वाइस स्ट्रीट लाइट जो कमु करायो, माण्हुनि सोशल मीडिया ते बि लिखियो पिए वाइस स्ट्रीट लाइट जो कमु करायो, पूरे शहर जी फैसिलिटी आहे। शहर में रौनक हूंदी तव्हां सभिनी लाइ रौनक हूंदी, त उहो कमु न थींदो रहियो। उन खां पोइ अचूं था त बांदी जे आस पास 8 वार्ड लॻनि था, बांदी टोटल 8 वार्ड लॻंदा, बांदी टाउन कमेटी 8 वार्डनि में मुसलसिल 2.5 सालनि खां इन्हनि किथे CC रोड तक न आहे ठाहियो, न का वाटर टैंकी ठहाई आहे। बांदी में जे आस पास जेके बि ॻोठ आहिनि उन्हनि में
खोड़ सारा वॾा ॻोठ अचनि था। ॻोठ भलेनो ॾारी आहे, ॻोठ यारमोहन जमाली आहे, ॻोठ हाजी बुढो ख़ान जमाली आहे, ॻोठ फतेह मोहन जमाली आहे, शाहनवाज़ ख़ासकरी जो ॻोठ आहे, यारमोहन ख़ासकरी जो ॻोठ आहे, हेॾां चांडियुनि जा ॻोठ आहिनि, ॾाहिरियुनि जा ॻोठ आहिनि, पिञारनि जा ॻोठ आहिनि, खोड़ सारियूं ज़ातियूं पंजाबियुनि जा ॻोठ नाराई आहिनि। शहर में इलाही सारियूं ज़ातियूं रहनि थियूं, उन्हनि जा खोड़ सारा मसइला आहिनि। पर इन्हनि वटि अञा ताईं 2.5 सालनि में हिकिड़ी सीसी रोड तक न आहे ठाही कंहिं बि ॻोठ में। 65 लख जो अगरि कंहिं हिसाबु घुरे थो त हू चवनि था असां वटि त मतिलबु असीं त ॾाढा कमु करे रहिया आहिनि, उहो कमु ॾांहुं ख़र्चु थियनि पिया, पर बज़ाहिर ज़ाहिरी तौर ते मतिलबु किथे बि ख़र्चु थींदे नज़र न पियो अचे। उहो 65 लख बजट केॾांहुं पई वञे कंहिंखे काई ख़बर न आहे। ऐं जंहिं वक़्तु इलेक्शन हलिया पिए त उन टाइम जेको एक्स चेयरमैन हुयो बांदी जो मुज़फ़र हुसैन जमाली, उन खां त हर कोई पुछे पियो त मतिलबु तव्हां हिसाबु किताबु ॾियो, तव्हां किथे पैसा लॻाया आहिनि। ऐं उन मालिक एतिरे क़दुरु चयो त मतिलबु कंहिं जलसे में बीह करे तव्हां मूंखां हिसाबु किताबु बाक़ाइदा वेही करे तव्हां हर शइ जो हिसाबु किताबु वठी सघो था। पर उन टाइम बि नाल छा आहे, इहे तकरीरूं सियासी तकरीरूं कंदा रहिया, पर उन खां कंहिं बि वेही करे एक्स चेयरमैन खां कंहिं बि हिसाबु किताबु न वरितो, जेके उन टाइम उनखे 32 लख मिलनि पिया। पर हाणे गुज़िरियल आहे 2.5 सालनि खां हीअ 65 लख रुपया महीनो खणनि पिया। पर हिन वांदी आवाम खे ॿुधाइनि था त असांखे बजट केतिरी मिले पई, किथे यूज़ कयूं पिया, कहिड़ी स्कीमूं हलनि पियूं। बांदी में जे मसइलनि ते अचूं, हिकिड़ो स्ट्रीट लाइटनि जो थी वियो, ॻोठनि जूं मोरियूं थी वियूं, सीसी रोड थी विया ॻोठनि जा, उन खां अलावा सफ़ाई सुथराई थी वई, खोड़ सारा मसइला आहिनि। बांदी शहर में लाइब्रेरी न आहे। ऐं टाउन कमेटी बांदी जे मौजूदा चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जो हिकिड़ो वॾो नाहिली जो हिकिड़ो एग्ज़ाम्पल तव्हांखे मां ॾियां त हींअर कुझु वक़्तु पहिरियां टाउन कमेटी बांदी जी नई बिल्डिंग मंज़ूरु थी चुकी हुई, जेका सिंध गवर्नमेंट तरफ़ां हुई या डिस्ट्रिक्ट काउंसिल जे तरफ़ां हुई, पर मतिलबु टाउन कमेटी बांदी जी नई हिकिड़ी बिल्डिंग मंज़ूरु थी चुकी हुई। ऐं जंहिं टाउन कमेटी बांदी जेका पुराणी या मौजूदा जेका टाउन कमेटी आहे, जिते हींअर चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन कमु कनि पिया, उते ऑफिस वग़ैरह ठहियलु हुयूं पहिरियां बि। हाणे हुते नई ठहे पई, लाज़मी ॻाल्हि आहे उते सॼो सेटअप हिननि खे ठही मिलिया। पर हिननि छा कयो, जेको ॿुधण में अचे थो त 8 खां 10 लख रुपया इन्हनि अञा थी सघे थो मथे हुजनि, थी सघे घटि न हूंदा, उन पुराणी ऑफिस में ख़र्चु कया आहिनि। असीं बांदी आवाम उन्हनि खां पुछणु चाहियूं था त बाबा इहो 10 लख रुपया आवाम जा पैसा तव्हां ऑफिस ते छो ख़र्चु कया, जॾहिं तव्हांजी नई ऑफिस ठहे पई, हुन में सॼो ख़र्चु थिए हा, सॼो हुकूमत पाण करे हा, तव्हां बांदी आवाम जा पैसा छो ख़र्चु लॻाया। इहो बि हिकिड़ो वॾो क्वेश्चन मार्क आहे। जॾहिं हिकु नई टाउन कमेटी ठहे थी, तव्हां पुराणी ते ख़र्चु छो पिया कयो। हीउ साॻियो वफ़ाक़ी हुकूमत जो मिसाल आहे त कणिक असां वटि तयारु हुई त उन्हनि कणिक ॿाहिरि मुल्क खां घुराई, ऐं हाणे आवाम दरपदर बि थिए। ईअं ई टाउन कमेटी बांदी मौजूदा चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन कमु कया आहिनि। सो अवां सभिनी खे गुज़ारिश आहे त अवी पंहिंजे मसइलनि मसाइलनि ते टाउन कमेटी जे मौजूदा चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन खां पुछो त उन्हनि जा बजट जेका आवाम लाइ बजट आयल आहे त उहा किथे यूज़ बि थिए ऐं किथे इस्तेमालु बि थिए। छो जो हीअ त ॿुधाइण लाइ हिचकिचाइनि पिया, अञा ताईं त कंहिंखे ख़बर ई न आहे त हिननि किथे यूज़ कई आहे। महिरबानी दोस्तो, जीअं सिंध, जीअं लतीफ़, जीअं आलमी।